दोस्तों, वॉइस ऑफ इंडस टीवी पारां अवां सॼणनि खे सिक भरियो सलाम। आउं आहियां अवां जो पंहिंजो अली नवाज़ आरी सर। दोस्तों, अॼु असां सिंध जे क़ौमी ॾाहे ऐं दानिश्वर साईं अब्दुल वाहिद आरी सर जी 6वीं वर्सीअ जी मुनासिबत सां हीअ नंढड़ी डॉक्यूमेंट्री अवां जे अॻियां पेश करे रहिया आहियूं। उमेद त अवांखे पसंदि ईंदी। सिंध जी तारीख़ में आरी सर साहब जो हिकु अलॻि मक़ाम आहे। पाण सॼी ज़िंदगी सिंध जी तस्बीह सोरींदा रहिया। खेसि न केरु कॾहिं ख़रीद करे सघियो ऐं न कॾहिं का ताक़त खेसि झुकाए सघी। आरी सर साहब सिंध जी तारीख़ जे मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते कमु कंदे 40 किताब सिंधी अदब जे झोल में विधा। पाण क़ौमी सियासत जे करे घणो अरसो जेलनि ऐं टार्चर सेलनि में गुज़ारियो, पर हू कॾहिं बि माठ करे वेठो कोन। हू जेल में हो तॾहिं बि पंहिंजो लिखण पढ़ण जो कमु जारी रखियो आयो। आरी सर साहब जीअं सिंध महाज जो चेयरमैन रहियो ऐं जीअं सिंध क़ौमी महाज जो साह जे आख़िरी हिॾकीअ ताईं चेयरमैन रहियो ऐं ज़िम्मेवारियूं निभाईंदो रहियो। आरी सर साहब लाइ साईं जीएम सैयद लिखियो आहे त ही थरपारकर ज़िले जो वेठल आहे, रवाजी गुमनाम ज़िंदगीअ मां हिन अहिड़ी शोहरत हासिल कई आहे जो हुनजो मिसाल मिलणु मुश्किल आहे। ही तक़रीर ऐं तहरीर में पंहिंजो मटि पाण आहे। मत्स मज़मून ऐं तक़रीरनि तां सरकार नाराज़ आहे जो उन जे ख़ौफ़ खां कन लिकाए लिकंदो घुमे, ऐं ॿिए तरफ़ शागिर्द आहिनि जे संदसि पोयां हैरान ऐं सरगर्दान आहिनि त ही संदन मजलिसनि खे रौनक अफ़रोज़ करे। मुंहिंजो खेसि चवणु आहे त गोशे में वेह तसनीफ़ ऐं तालीफ़ में मशगूल रहे। ही ॿिनि ॿेड़ियुनि विच में आहे। ख़ुदा खेसि लूसियुनि ऐं फूसियुनि खां पनाह में रखे ऐं ज़ालिमनि जे चंबे खां परे रखे। बदकिस्मती इहा आहे त ही मज़लूम क़ौम सिंधीअ जो फ़र्द थी पियो आहे। जे मुहाजिर ऐं पंजाबियुनि मां हुजे हा त न हुकूमत खे संदसि सर बयानीअ करे खेसि फासाइण जी हिमत थिए हा, ऐं न ही पाण रोज़गार जी तंगीअ ऐं सरकार जे ख़ौफ़ खां लिकी वक़्तु गुज़ारण लाइ मजबूर थिए हा। अहिड़ीअ तरह पाण अमली जिदोजहद कंदे रूपोशीअ दौरान हिंदुस्तान बि वियो ऐं साईं जीएम सैयद जे हुकम ते अफ़गानिस्तान बि वियो, जिते शेख नजीब सां मुलाक़ात करे उनखे सिंध जी सूखड़ी अजरक पाराया। आरी सर साहब खे सिंधी नसर जो बादशाह मञियो वञे थो ऐं संदसि नसर जी छाप अॼु ताईं नौजवाननि जे लिखणनि ते आहे। पाण केतिरनि ई नौजवाननि जी तरबियत कयाऊं, न फ़क़ति एतिरो पर संदसि शागिर्दनि जो अंग बि वसी आहे। आरी सर साहब ते ॻाल्हाइण, उनजी शख़्सियत जो छेद करणु पंहिंजे वस खां घणो मथे आहे। इन करे आउं अयूब खोसे जूं ही सिटूं वरजायां थो, जंहिं लिखियो आहे त आरी सर साहब पंहिंजी ज़िंदगीअ में हिकु लफ़्ज़ बि अहिड़ो न ॻाल्हायो हूंदो जंहिंजो कंधु झुकियलु हुजे। पाण हाणे प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे ॿुधूं था प्यारे नसीर मिर्ज़ा खे। नसीर मिर्ज़ा आरी सर साहब खे घणो वेझो रहियो ऐं खेसि पहिरियों भेरो आरी सर साहब पंहिंजे रिसाले पैगाम में छपियो बि हो। ऐं नसीर मिर्ज़ा आरी सर साहब ते किताब लिखी चुको आहे। न सिर्फ़ु एतिरो पर पाण अक्सर करे कचहरी करण जे लाइ वटि हली वेंदो हो ऐं केतिरनि ई ॻाल्हियुनि में आरी सर साहब खेसि उत्साहींदो बि हो। त असां कोशिशि कंदासीं त अवां जो वधीक वक़्तु वठण जे बजाए नसीर मिर्ज़ा खां उहे ॻाल्हियूं ॿुधूं जिन खां पाण अञा वाक़ुफ़ु कोन आहियूं। जी नसीर साहब। मां ख़ुशि नसीब आहियां जो अॼु ही चंद लम्हा मूंखे उहे मुयसरु थिया आहिनि जॾहिं आउं पंहिंजे मोहसिन अब्दुल वाहिद आरी सर साहब जे बारे में पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार कयां पियो। ही 1971, 72, 73 जो ज़मानो आहे जॾहिं आउं अञा फस्ट ईयर इंटर जो शागिर्द आहियां ऐं लिखण जी इब्तिदा कई हुई। उन ज़माने में
जंहिं रिसाले मूंखे अट्रैक्ट कयो त आउं पंहिंजूं तहरीरूं उन ॾांहुं मोकिलियां, उनजो नालो हो पैगाम। ऐं हिकिड़ी कची वईअ में हिकिड़ो नौजवान छोकिरो हुउसि जंहिं कचा पिका शेर लिखणु शुरू कया, न फ़क़ति मूं पर मुंहिंजी नंढी भेण सोसिंग मिर्ज़ा बि साॻे ई शौक़ में, छाकाणि त असांजो अदबी ख़ानदान आहे। असीं शमसुल उलमा मिर्ज़ा कलीज बेग जे ख़ानदान सां वाबस्ता आहियूं, जिते अदबी ज़ौक़, किताबनि सां दिलचस्पी ऐं हुस्न इतफ़ाक़ ते असांखे साईं निसार हुसैनी जहिड़ो पाड़ेसरी ऐं उस्तादु मुयसरु थियो। उनजी तरबियत में लिखण ॾांहुं जॾहिं आयासीं त तहरीर असांजी किथे छपिजे ऐं असीं पंहिंजे इज़हार खे किथे कहिड़नि रिसालनि में ॾिसण लाइ असीं मुतमनी हुआसीं, असांखे ख़्वाहिश हुई त असीं छपिजूं। ऐं चवां थो त हीउ रिस्क वांगुरु जीअं न तव्हांखे सुठा दोस्त या तव्हांखे हिकिड़े रोज़गार हिकिड़ो सुठो हिकु रिस्क में मिलियलु हूंदो आहे, त मुंहिंजो पहिरियों रिस्क जेको हो अदबी, उहो हो अब्दुल वाहिद आरिसर साहिबु। हुस्न इतफ़ाक़ आहे त मूं चंद शेर मोकिलिया ऐं जवाबनि न फ़क़ति इंस्पायर करण जे लाइ ऐं वॾी तारीफ़ करण जे हवाले सां ही मियाणी रोड ते एड्रेस हूंदी हुई, या मियाणी रोड ते उन नंढी ॼमार में जेको आउं हुअसि, जेकॾहिं असां जवान हुअसि पर तॾहिं बि जंहिं ख़ानदान जो फ़र्दु आहियां, आसानी न हुई एतिरी त निकिरी वञी मियाणी रोड ते अब्दुल वाहिद आरिसर साहिब जे ॿुधायल एड्रेस ते वञा ऐं उन मस्जिद खे ॻोल्हियां, जंहिं वक़्तु ही पेशमाम हुया उन हिकिड़ी मस्जिद जा। निहायत इनकलाबी रिसालो हूंदो हो ऐं असां जेके आउं शेर मोकिलींदो हुउसि पाण उहे शाया करे छॾींदा हुआ। मुलाक़ात जे लाइ लिखियऊं, ऐं वियुसि ऐं बेल रोड खां मसाण रोड घुमी घुमी, मूंखे ख़बर ई न हुई त ही एड्रेस किथे आहे, मियाणी रोड ते घरु कहिड़ो आहे, जेको मूंखे बाद में ख़बर पई त ही जेको आहे शीशमहल होटल खां मथे चढ़िजे थो, लोहारनि जो पाड़ो आहे जिते न्याज़ हमायनी साहिब जिन, उते जी का एड्रेस हूंदी हुई। बहरहाल ऐं उन सां न मिली सघियसि, उहो आउं ज़िक्र अॻिते हली कयां थो। पाण मूंखे एॾो प्यारु ॾिनो उन पंहिंजे ख़तनि में, जेका जिन जा का चूंड मूं वटि हिन वक़्तु बि मौजूदु आहे। नतीजतन पाण ओचितो जेल हलिया विया ऐं पुठियां ख़ादिम जेको असांजो दोस्त आहे, ख़ादिम लाखेर, जेको उन वक़्तु MBBS में पढ़ी रहियो हो, जंहिंखे पाण रिसालो हैंडओवर करे विया ऐं छा ताक़ीद करे विया त नसीर मिर्ज़ा जो शेर ही उभरे पियो, हिन में मूंखे टैलेंट नज़र अचे थो त हिन जी तहरीर खे तूं बाक़ाइदगीअ सां शामिलु कंदो रहिजांइ। सुभान अल्लाह, मूंसां ख़ादिम जो राब्तो ख़तनि जे ज़रिए थियो ऐं मुंहिंजी तहरीरूं जेसिताईं बि पैगाम जारी रहियो उन में उहे शाया थींदी रहियूं। आरिसर साहिब जे लाइ ईअं आउं चवां त आउं आरिसर साहिब जो अक़ीदतमंद कोन आहियां। जॾहिं मूं हुन जो नस्र पढ़ियो त मुंहिंजो हुननि ते ईमान आयो ऐं मुंहिंजे पसंदीदा तरीन जॾहिं हू उन्हनि महिल थियो त आउं चवंदोसि त आउं तव्हांजो आशिक़ु आहियां। आउं पंहिंजे ख़तनि में खेनि लिखंदोसि त आउं तव्हांजे नस्र जो आशिक़ु आहियां, ईअं सम्झो त आउं तव्हांजो आशिक़ु आहियां। इहो ईअं ई आहे जीअं उन ज़माने में आर्टिस्टिक जुमिला ॻाल्हाइण जी हिकिड़ी ॾाढी दिलचस्पी हुई त आउं चवंदुसि त आउं तव्हांजो अमीर ख़ुसरो आहियां, तव्हां मुंहिंजा निज़ामुद्दीन औलिया आहियो, आउं तव्हांजो अभीचंद आहियां, तव्हां मुंहिंजा सरमद आहियो। ऐं हू बि मूंखे ईअं प्यारु कंदा। ऐं हिकिड़ो एतिराफ़ु थो कयां त पाण उन खां पोइ जॾहिं बि हैदराबाद में कंहिं बि पंहिंजी अंडरग्राउंड वारी जेका हुनजी ज़िंदगी हुई ईंदा हुआ, जंहिं बि घर में ईंदा हुआ मूंखे सॾाईंदा हुआ, मूंसां वेहंदा बि हुआ। ऐं जेकॾहिं को हर्ज न आहे चवण में त पीअण वारो बि जेको हूंदो हो उहो को अहिड़ी का ख़राबु ॻाल्हि कोन्हे, जेकॾहिं तव्हीं पंहिंजे ज़ौक़ ऐं होश हवास सां वेहो था त आरिसर साहिब सां जाम टकराइण ही का नंढी ॻाल्हि कान्हे। हिकिड़े पंहिंजे दौर जे उन अज़ीम मुक़रर जंहिंजे लाइ साईं शेख हयात साहिबु चवनि था त हू ॻाल्हाईंदो त मजमन ते छाइजी वेंदो, साईं जेम सैयद जंहिंजे लाइ चवे त आउं जंहिंसां उथी बि मिलां थो, उहो आरिसर साहिबु। आरिसर साहिबु जिन जॾहिं जेल हुया त उन ज़माने में मूं माठीणे ओठे जो कलाम सैरिश मेमण जे आवाज़ में रिकॉर्ड कयो हो, रूह जा रेला हाय अकेला। बाद में ख़बर पई, पाण ॿुधाईंदा त उहो रेडियो में जेको खेनि हॉस्पिटल में मुयसरु हुयो, इहो कलाम ॿुधण खां पोइ उन्हनि पंहिंजे हिकिड़े किताब जो नालो इहो रूह जा रेला रखियो। सफ़र मनंदर मुंहिंजो 1983-84 में शाया थियो। ही हिकिड़े मासूमियत सां लिखियलु नस्र जो किताबु हो। मूं त खेनि तोहफ़े तौर ते मोकिले ॾिनो उहो किताबु। मूंखे गाॾी खाते हैदर चौक ही जेका गेटी वञे थी इबरत अख़बार ॾांहुं, ऐं जिते हिननि जा मुग़लनि जा एडुकेट्स जा दुकान आहिनि या इहे जिते शॉप्स आहिनि, पाण उते मूंखे मिलिया। ऐं चवां थो त हीउ जेको जुमिलो आउं तव्हांखे ॿुधायां थो, उहो हिकिड़ो
सोनरी हर्फ़नि में फ्रेम करण जहिड़ो जुमिलो आहे। पाण मूंखे चयूं त नसीर तुंहिंजो किताबु सफ़र मनंदर मूं जॾहिं पढ़ियो त मूंखे एतिरी ख़ुशी थी जेतिरी तुंहिंजी माउ खे तुंहिंजे ॼमण ते थी हूंदी। तव्हां सम्झो था त हीउ जुमिलो छा आहे? हीउ जुमिलो मौलाना अबुल कलाम आज़ाद ॻाल्हाए सघे थो, इन लेवल जो शेख हयास ॻाल्हाए सघे थो। आरिसर साहिब पियो मूंखे ट्रिब्यूट ॾे हुन पंहिंजे मासूमियत सां लिखियल किताब ते। पाण मूंखे चवंदा त आउं चवंदुसि आउं तव्हांजो आशिक़ु आहियां, पाण चवंदा आउं तुंहिंजो आशिक़ु आहियां। ऐं पोइ जॾहिं मुंहिंजो किताबु ख़ैमे में शाम शाया थियो त मूंखे चयूं त नसीर ॾिसजांइ हिकिड़े ॾींहुं जेकॾहिं तूं साॻे लगन सां लिखंदो रहंदे त पोइ तुंहिंजे नसर में तुंहिंजा हम असर तुंहिंजा जूनियर सजदा कंदा। हीउ ॿियो आलीशान जुमिलो आहे जेको आरिसर साहिबु, ही जुमिलनि जी फैक्ट्री आहे जेका तकरीर करे त उन्हनि में हज़ारनि जे हुजूम ते छांइजी वञण वारो आरिसर साहिबु। लफ़्ज़ हैं या गोहरे शहवार की लड़ियां अनीस जोहरी भी इस तरह मोती परो सकता नहीं। रमज़ान जो महीनो हो, पाण प्रेस क्लब में आया ऐं हिकिड़ा ॿ चारि दोस्त बि हुया, छाकाणि त हुते कैंटीन में रमज़ान शरीफ़ में घटि में घटि जर्नलिस्टनि लाइ थोरो ओपन डोर आहे। त पाण वेठा त मां उन्हनि खां पुछियो त तव्हांजो पसंदीदा तरीन सियासत में शागिर्द केरु आहे? त पाण चयूं त दोदो महेरी। त मूं चयोमान त जॾहिं आउं तव्हांजी तलाश में निकितो हुअसि ऐं मियाणी रोड ते मूंखे उहा मस्जिद न नज़र न आई, ऐं जेकॾहिं हुस्न इतफ़ाक़ सां आउं आरिसर साहिबु तव्हां सां मिलां हा त पोइ हिन वक़्तु तव्हां सिर्फ़ु दोदे महेरी अकेले जो न ॿ नाला वठो हा त मुंहिंजा पसंदीदा शागिर्द आहिनि नसीर मिर्ज़ा ऐं दोदो महेरी। ऐं आरिसर साहिबु वक़्त खां अॻे हुननि जे वञण जो जेको जेतिरा कारण हा उहो उन्हनि में आउं उन ते डिस्कस न कंदुसि, पर मुंहिंजो ख़्यालु आहे त आरिसर साहिब खे पंहिंजी अहमियत जो अञा उनजो अंदाज़ो थोरो घटि हो त हू केतिरे वॾे पाए जा आलिम आहिनि, केतिरे वॾे पाए जा मुक़रर आहिनि, केतिरे वॾे पाए जा नसर निगार आहिनि। यकीन करियो त या त सिंधीअ में रोमेंटिक दिलि फ्रेज़ दिलि पज़ीर नसर या त शेख हयाज़ लिखे या वरी आरिसर साहिबु लिखे। ऐं एतिरो बि चवंदुसि त जॾहिं आरिसर साहिबु जिन दुनिया मां विया त उहो मुंहिंजे लिए शदीद सदमे जो। ऐं सुबुह जो जाॻियुसि त ऐं जीअं पंहिंजे कमरे मां निकितुसि त मूं हिकिड़ो पारीहर कबूतर जेको आहे उनखे फतकंदे ॾिठो हो ऐं उनखां पोइ उनजा पसाह पूरा थिया। कुझु अरसे खां पोइ इहे SMS शुरू थिया त आरिसर साहिबु मूंखे लॻो त हिकिड़ो पखी आहे जेको ईअं ज़ख़्मी थी उॾामी असांखां जुदा थी वियो आहे। ऐं हुनजी तदफ़ीन ते ऐं हुनजो ॻोठु जेको बि आहे उते थर वारो उन पासे वियोसि। उहो जॾहिं ज़मीन में पंहिंजी धरतीअ में लहण वारो हो त उन्हनि जी जेका खट हुई उन ते असांजी सिंध जी रवायती जेका आहे रली विछियल हुई। अॼु ताईं जेके बि ऐं पंहिंजे सिंध जे वॾनि अज़ीम शख़्सियतुनि जे उन में आख़िरी रस्मुनि में शरीक थियो आहियां। उन्हनि में रली मूं सिर्फ़ु ॿिनि अज़ीम हस्तियुनि खे ॾिठी ऐं उन्हनि ॿिन्ही जे पेरनि जी ख़ाक आहियां। हिकिड़ी हस्ती आहे डॉक्टर नवेशान बलोच साहिबु, मुस्लिम हाउसिंग सोसाइटी में जॾहिं उन्हनि जी निमाज़ पई थी त मूंखे बेहद इत्मिनान थियो त हीअ का चादर या का ॿी अहिड़ी शइ कान्हे, पर संदन वजूद जे हेठां सिंध जी सकाफ़ती शइ जेका हुई जिन सां हुननि सॼी ज़िंदगी प्यारु कयो रली हुई। अहिड़ी तरह साॻे ई उहो जंडीअ वारी पावन वारी खट हुई ऐं रली हुई जंहिंमें आरिसर साहिबु पंहिंजी ज़मीन में लथा। ऐं सम्झां थो त हू पंहिंजी धरतीअ पंहिंजे हिसे जो कमु उन्हनि कयो ऐं उहे जागनि पिया ऐं उन्हनि जी जेका शऊर जी रोशनी आहे उहा उनखे अञा वधीक झरकणो आहे ईंदड़ ज़माननि में जॾहिं सिंध आजपे जो साह खणंदी त जिते साईं जेम्स सईद जो नालो वॾे एज़ाज़ सां वरितो वेंदो उते का बि चप का बि लब को बि नसुल आरिसर साहिब जे मोहबतुनि ऐं ख़िदमतुनि ऐं सिंध सां बेलोस प्यार खे कॾहिं विसारे न सघंदो। उस समय जीअं त आरिसर साहिब जी वरसीअ जे मुनासिबत सां असां कोशिशि कई आहे त आरिसर साहिबु जेके बि वेझा दोस्त रहिया आरिसर साहिबु जिन सां वेझो रहियो जिन सां मिलियो जिन सां कचहरियूं थियूं त उन्हनि खां बि उन दौर मुतलिक़ कुझु ॻाल्हियूं ॿुधिजनि, छाकाणि जो हर दौर हिकिड़ी तारीख़ी हैसियत रखे थो। ऐं आरिसर साहिबु जेको रूपोशी वारो दौर आहे उहो तारीख़ में कलमबंद करण वारो दौर आहे, उनखे महफ़ूज़ करण जी तमामु घणी ज़रूरत आहे। त असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं चाचे अली मोहम्मद चांडे वटि। चाचो अली मोहम्मद सिंध जे उन दौर जी हिकिड़ी जहिड़ी जाॻंदी तारीख़ आहे। असां चाहींदासीं त पाण उन तारीख़ खां कुझु ॿुधूं ऐं ख़ासि करे आरिसर साहिब जे हवाले सां
चाचो अली मोहम्मद अवा सभिनी खे घणो कुझु ॿुधाईंदो। हसन अली बिल्डिंग जेका म्याणी रोड ते उहा बिल्डिंग अञा ताईं मौजूदु आहे। फ्लैट नंबर 10 उते ईंदो, यानी ईंदो छा हुयो, पर हू आरिफ़ साहिबु राति ॾींहुं उते ईंदो, राति ॾींहुं असां सां गॾु। पोइ इन मस्जिद जो इमाम हुयो पाण ख़ुदि, उहा टिम्बर मार्केट वटि आहे मस्जिद, उते इमाम हुयो। उतां वरी पोइ असां वञो थोरो फ़र्क़ु पियो, रोज़ानी ईंदो हुयो। पोइ आख़िर में हलंदो हुयो मस्जिद छॾे ॾिनी। मस्जिद छाजी मस्जिद छाजी। पोइ असांजो यादि हमारी उन सां ॻाढ़ी दोस्ती, वो भी शायर हो। बोर्ड जो गादी खाते में आए मिस्री वाले बोर्ड जो उन उते बोला उर्दू बोल मरकज़ी उर्दू उर्दू उन सां ॻाढ़ी दोस्ती। ऐं मुंहिंजो चाचो हुयो अबादुल्ला महराज अखबार जो, उन सां दोस्ती हुयसि। उन घर असां वटि ईंदो, गॾु रहंदासीं, खाईंदा पीअंदा, गॾु हुआसीं। हिकिड़े दफ़े अहिड़ो वाक़ियो पैदा थियो, थरथुलो मची वियो असांजे कमरे में। छा आहे कि आर्मी थी अचे ऐं सभिनी खे गिरफ़्तार कयो। हिन वारो मूंखे न कयो, अलाए कहिड़ो असांजो दोस्त हो, ख़बर कान पई। बुरको बि खणी आयो अछो, ऐं पोइ असां रोड पिटण लॻासीं। अमर मरी 10-15 ॼणा हुआसीं, पिटियो पिया, रो पिया आहे हो। हिनखे जॾहिं हथ ते खणी हेठि लाथोसीं, उन बिल्डिंग खे 2 ॾाकिरियूं ॾिनियूं। ॾाकिरियूं 2 हूंदियूं हुअसि, बिल्डिंग त हिनखे लाहे हथ ते खणी पिटींदा पिया रड़ियूं करे। पासे महाजन माण्हू क्या हुआ भाई क्या हुआ, अम्मा का इंतकाल हुआ। हुनखे बुरको पायो, मथो ॿिया कपिड़ा वठी हथ ते खणी ॾाकड़ खां एम्बुलेंस वारो वठी पहुतो। आर्मी में बीह हेॾा पुछो त आर्मी क्या है, सभिनी चयो अम्मा गुज़ारे वई। असांजी पोइ ख़बर पई आर्मी खे त इहो आरिसर हुयो। पोइ ख़बर पई त इहो आरिसर साहिबु हो, जेको इहो हितां अॻुवाट हलियो वियो, पाण घुराए हलियो। वरी ॿियो हिकिड़ो अजीब वाक़ियो इहो थियो जो मौलाना गुलाम गौस हज़ारी, तव्हां ॿुधो बि हूंदो, पठाण, मुंहिंजी ॻाल्हि पठाण, उन जो हिते असांजे घर जे अॻियां हिते जलसो पोइ कंहिं करायो या मूंखे यादगिरी न आहे, ख़बर न आहे। पोइ उहो जलसो जो हुयो त हिन वरी वक्तार वरी चयो मूंखे 2 लफ़्ज़ ॻाल्हाइणु। असां बि चवासीं 2-3 दोस्त कि मूंखे 2 लफ़्ज़ ॻाल्हाइणु ॾियो। उहो न पिया ॾियनि, महाजन हुया उहे न पिया ॾियनि। पोइ ज़ोरी साईं चवासीं हिनखे ॾिनो, 2 लफ़्ज़ जे बजाए ई साईं चवासीं। अधु कलाक तो न पियो लहे। पोइ छा कयोसीं, टंगा टोली करे हीअं खणी उछलियोसीं, हलियो टंगा टोली करे साईं उछलियोसीं। ठाकू त मूंखे वॾो लॻो उन ज़माने में। पोइ ज़ाल माण्हू चयोसि तूं घुराई धीरे त हिते छो आहे, ये भले कुझु न कुझु। पोइ घणो थियो गुम थी वियो।
असां वटि हलियो पोइ तूं अलाए काॾे हलियो वियो किथे इहा ख़बर पए पई साईं जेम्स सां जान भाई चवंदो हुओ त तूं जेम्स सां मुलाक़ात कर पोइ किताब पढ़ण जो शौक़ीन हूंदो किताब पढ़ण तमामु वधि में शौक़ीन पोइ जे विच में गुम थी वियो मां नारायण अख़बार में कमु कंदो हुउसि त राति जो 3 बजे पूरा 3 थिया मां बंडल में वेठो ॿुधां इहा आयो मथां वेठो मां पाल पियो खावां जे ॿकरी वांगुरु लंबी हुजे जे ॿकरी वांगुरु टुक टुक करे थो वेठो मूंखे चयो उथी मूंखे लिखा हे पुठियां हुजे यार ऐं मां बुखियो आहियां 3 ॾींहं थिया मां मन न कंदी अलाए किथां आयो आहे हालत ॾाढी ख़राबु हुअसि लटे कपिड़े जी पंहिंजी पोज़ीशन इहे करे बाक़ी आर्मी अची वई उते प्रेस जे घेरो करे वई सिविल ड्रेस में पर 2-3 माण्हू आया मां हिनखे कागज़ जे गोदाम खां कागज़ अख़बार उन में बंदि करे ॿाहिरि कागज़ छोकिरे खे वरी मोकिलियो मां चयो वञ स्टेशन ताणी मानी वठी हुन चयो मां बुखियो आहियां ॾाढो मानी खारायो आर्मी अधु कलाक मुनो कलाक फिरी हेॾा होॾा हे हो उते असो हे उहो चयो आर्मी मुंहिंजे पुठियां आहे मूंखे लिखाए अख़बार आहे अख़बार हिते हथु कोन हणंदा हिते सरदारी शाह एडिट हुई अख़बार जो सरदारी शाह एडिट पालो वारो गुर्स पागारी अख़बार पोइ जहिड़ी कलाक में पोइ छोकिरो साइकिल ते वियो उहो मोटी आयो पोइ मानी ॾींदीमांसि मानी वारी खाधे हाणे टर्न कर कि भला फ्लैट ते केरु आहे भई बाबो साईं आहे ॿिया बि कंहिं हाणे सुता पिया हूंदा भई तूं हीअ सॼी गिटी वठी हलो ख़बर आहे पहुतो पोइ 4:30-5 बजे वरी असां तरवरी कई कपिड़ा वपिड़ा पाते हे तो जाम आहे खणी पाते पोइ आहे सारो मूंसां कोन न की मूंसां न की बाबे सां न की जाज हमायूं सां असांजे वेझो न ईंदो पोइ हिकिड़े ॾींहुं बुख हड़ताल ते वेठो प्रेस क्लब जे अॻियां हैदराबाद में साईं अचो हिन सां मुलाक़ात कयासीं कीअं कयासीं सभु कंजर फिरनि था पिया हे भई हिकु दफ़ो मोहन जो चहिरो ॾिसां अखियो सुतो पियो केरु कपिड़ो मथो पियोसि उहो अलाए निंड हो अलाए जाॻे पियो पर कपिड़ो मां वयसि वरी पेर खे थुल्हो हयो जीअं करे पेर हयो आसे चयो केरु तुंहिंजो दोस्त ग़रीब मिसकिन माण्हू नालो पंहिंजो अली हाणे हिते केरु बीठो आहे भला ऐं मुंहुं कोन थो खोले कपिड़ो मथां पियो अथसि बुख हड़ताल थियो कपिड़ो मुंहुं ते पियो अथसि साल थी विया आहिनि मुलाक़ात कोन थी आहे महिरबानी करे हलियो मूंखे महिरबानी करे हलियो हिते सॼो चौगर्द बीठा एजेंसी वारा चौगर्द बीठा तूं हलियो बट मां इहे न जेसिताईं तूं मूंखे मोह न ॾेखारे भाको न पाईंदे तोखे मां बि न ईंदुसि ज़ोर न भले हल वधाओ पोइ उथारियो बसि उथियो भाको पाए भाको पाए चुमी वेंदीमांसि मां हलियो सुम्ही पर गर्मी मौसम में साईं 10 बजे हा 10 बजे गर्मी जूं आई गर्मी सख़्ती वॾो काई वण जे हेठां वञी सुम्हो न की बसि तूं हलियो असांजी ज़िंदगी आहे तूं हलियो उन खां पोइ मुलाक़ात कोन थी हाणे इहो जॾहिं उते जेको तव्हां वटि अची रहंदो हो इहो दौरु कहिड़ो दौर हुयो
69 हा कंहिंजी गवर्नमेंट आहे? हा गवर्नमेंट कंहिंजी आहे? मार्शल आहे? हा न गवर्नमेंट शायदि हे जेका वॾियूं ख़िलाफ़ जेका तारीख़ हली हुई न, अयूब खान वञी हुन टोड़ियो आहे। अयूब खान वॾी हुनमें कोन हो, यया खान टोड़ियो अयूब खान, ख़तमु अयूब खान कयो। थी सघे थो, पर हुकूमत जेका आहे सा यया खान 69 या यया खान। मां साईं ॾाढा माण्हू पालिया